बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह के नाम से जो बड़ा मेहरबान निहायत रहम वाला है। नाबूदी ने ही अब्द के आला कयो, मूरत में मख्फी थिया, सूरत पिण से ही कबी उत के ही गाल प्रिया जी गालड़ी। हाणे अवां जे आॾो जेकॾहिं आउं चवां त कोहिस्तान जो ईदी, ग़रीबनि जो हमदर्द ऐं उन्हनि जे लाइ पाण पतोड़ींदड़ शेख अब्दुल्ला चेयरमैन अब्बास फाउंडेशन खे उनखे रिक्वेस्ट थी कजे त हू अची ऐं सपासनामो पेश कर। शुरू बाजारे धणीअ जे भलारे नाले सां इज़त माब साईं डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब ऐं ॿिया सभु मौज़ज़ मुंहिंजा महिरबान, अस्सलाम वालेकुम। साईं मुंहिंजा ही ख़ुशी जो मौक़ो आहे, शादी आहे। ही सिलसिलो हाणे सॼे मुल्क में माशाअल्लाह थींदो रहे थो। उशिर ज़कात वारनि खाते बि कुझु ई सिलसिलो हलायो आहे, ॿियनि इदारनि में, ॿियनि तंज़ीमनि, हर हंध ते थिए थो। कोहिस्तान में उन्हनि जे रीस में ही कमु शुरू न थियो, पर हिकिड़ो सबबु बनियो, उहो अर्ज़ु कंदुसि त कराचीअ जे डॉक्टरनि जी हिकिड़ी टीम असां कोहिस्तान जे ॻोठनि में वठी आयासीं। हिकिड़ो अहिड़ो ॻोठु ऐं पाड़ो असां विज़िट कयो जिते केतिरा माण्हू जेल खां सुकल हुआ। ख़ानदान जो ख़ानदान ईअं हो जो वेही रहनि त उथण जे लाइ सहारो खपे ऐं उथी बीहनि त वेहण जे लाइ मुश्किल थी पए। डॉक्टरनि उन ते वॾी रिसर्च कई त ही छा सबबु आहे, सॼे ख़ानदान खे हीअ बीमारी वठंदी वञे थी। अहिड़ी तरह सां हिकु मोहल्ले जे अंदरि खोड़ सारा माण्हू ज़हनी मरीज़ मिलिया। हू आङुरियूं ॻणे रहिया हुआ, बाक़ी कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन हुआ। उन ते कुझु डॉक्टरनि तहक़ीक़ात कई, महिनत कई, कुझु थियो कुझु न थियो। बहरहाल सिलसिलो अञा बि हलंदड़ आहे। उन्हनि जो कमु थियो न थियो, पर हिकिड़ो मेडिकल जो शोबो बाक़ाइदा अलाह जे महिरबानीअ सां असां वटि सुठे नमूने हली रहियो आहे, जो कराची जूं इस्पतालूं उन्हनि सां वास्ता, पोइ हितां जे ग़रीब मरीज़नि खे ओॾे चिठ ॾेई मोकिले ॾींदा आहियूं त बाबा ही ग़रीब आहे, हिन जो इलाजु तव्हां पंहिंजे डोनेशन जे फंड मां कयो। अलाह जो शुक्र आहे, हिन महिल ताईं कोई 30 लख रुपए खां वधीक जे मालियत जा 100 मरीज़ जिन जा ऑपरेशन मुख़्तलिफ़ इलाज अलाह जी महिरबानी सां थिया आहिनि ऐं थी रहिया आहिनि। इहो सिलसिलो हलंदो अचे पियो। इलाज जूं सहूलियतूं हिते तमामु अणहूंदा आहिनि, घटि आहिनि। सो उन दफ़े उन विज़िट प्रोग्राम में, अॼोके हिन प्रोग्राम जो सबबु थो अर्ज़ु कयां त ॿ टे हिकिड़ियूं ख़ातून कुराड़ियूं वीचारियूं अहिड़ियूं नज़र आयूं जिन जी हालत तमामु संगीन हुई, कपिड़ा फाटल हुआ, तमामु बीमार, बिस्तरे ते पयूं आहिनि, चटाईअ ते, को हुननि जो सहारो न हुजे। त हिकिड़े डॉक्टर साहब हुन खां पुछो त अम्मा जी आपके बच्चे आपकी परवरिश नहीं करते हैं? त हुन जो जवाब जे बजाए हुन जे अखियुनि मां लुड़क वही पिया त पुट मुंहिंजा ॿार किथां ईंदा, जॾहिं मुंहिंजी शादी कोन थी आहे त ॿार किथां ईंदा मुंहिंजा। कानून फितरत त इहो ई आहे त शादीअ सां ई औलाद थींदो, सो किथां थी सघे थो। त डॉक्टर साहब पुछियो त ईअं छो? चई त आउं अकेली न आहियां, पर 5-6 भेनर असां ईअं वेही पंहिंजी ॼमार विञाए छॾी, असां वटि को वस न हलियो जो असांजी शादी थिए, असां बि ॿियनि न्याणियुनि वांगुरु का ख़ुशी ॾिसूं, को घर आबाद थिए असांजो। पोइ डॉक्टर साहब ॾाढो दर्द दिल माण्हू हो, उन चयो त शेख साहब आप इस काम को लेके चलें कि जो ग़रीब न्याणियूं जेके आहिनि, मिसकीन आहिनि वीचारियूं, जिन वटि सहारो न आहे, या रीतनि रुस्मनि खे पूरे करण जे चकर में ज़िंदगियूं ॻरी थी वञनि, असुलु जेका शादीअ जी ॼमार आहे ख़ुशी जी, उहा निकिरी थी वञे हथनि मां। पोइ पोड़प जी शादी, कोस्तान जे रेट में जीअं गाॾी फसी पए उहो हाल। सो मसइलो उन में पोइ उहा शादी न आहे, बसि पोइ मजबूरनि मिड़ई फ़र्ज़ु अदायगी खणी चइजे, पर हक़ीक़त में शादी त जवानी जी शादी आहे। हिन वक़्तु ही जेके घोट तव्हां असांजे साम्हूं वेठा आहिनि, इन्हनि जी जवानी आहे। असांखे बि खोड़ो लॻे थो त वाक़ई हिननि जी सही उमिरि में शादी थी आहे ऐं हे पंहिंजी ज़िंदगी घारे सघंदा। अञा नंढा ई हूंदा त हिननि जो औलाद हिननि जे सहारे जहिड़ो बणिजी वेंदो, हिन जी ज़िंदगी में मुश्किल न ईंदी। सो बहरहाल उन दर्द दिल डॉक्टर जी स्कीम तमामु सख़्तु हुई त भई हे पाबंदियूं हुजनि दीनी हिसाब सां। हिते जी संगत इहा ॻाल्हि सम्झे कोन पई, चए बाबा इहो हाणे असां खां न थींदो इहो।
पोइ असां वरी उन खे थोरो कुझु चई आऊं अॻु भरी थियां पाण ईंदुमि हो त पर आऊं अॻु कुझु उन्हनि दोस्तनि रिआयत कई त बाबा हाणे कुझु असां नरमी कई। बहरहाल इहो हिकिड़ो सिलसिलो हली पियो। अलाह जो शुक्र आहे हिन महिल ताईं नूरियाबाद में जेको पहिरियों प्रोग्राम थियो इज्तिमाही शादी वरी 36 जोड़नि जी हिन ई साॻे रूपानगर में थी, हाणे अॼु 33 जोड़नि जी आहे। महीने खां बाद इनशाला वरी बि असां हीअ महफ़िल मचाए 40 जोड़नि जी नियत कयूं था। असांखे उमेदु आहे त इनशाला असां इहो प्रोग्राम कंदासीं। तनज़ीम जो बुनियादु 90 जे क़रीब असां हिते रखियो हो। अब्बास जी शख़्सियत हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा बि आहिनि अब्बास, ऐं हज़रत सैयदना इमाम हुसैन जा बिरादर बि अब्बास आहिनि। ॿई अज़ीम शख़्सियतूं आहिनि। अब्बास प्यासो हो, कोहिस्तान में पाणीअ जी अणाठ आहे, उञ आहे, उन निस्बत खे असां क़ाइमु रखंदे जेको आहे अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन नालो तजवीज़ कयो। ऐं अलाह साईं जी महिरबानी इहा आहे जो इन मक़सद खे नज़र में रखंदे कोई 100 जे क़रीब ॻोठनि में मुख़्तलिफ़ इदारनि मुख़्तलिफ़ डोनरनि जे मदद सां असां पाणी जो इंतज़ाम करे बि चुका आहियूं। बहरहाल ॻाल्हि डिघी न आहे करणी, मक़सद जी ॻाल्हि करणी आहे। मुंहिंजा महिमान जेके कोस्तान जे कुंड कुड़छ मां आया आहिनि उन्हनि जा बि थोरा खोड़ दोस्त मिलणु पिया चाहिनि, हाल ओरणु पिया चाहिनि। टाइम जी किलत, एॾो सारो प्रोग्राम आहे, ख़ुशी आहे। बहरहाल ग़रीबनि जी ख़ुशी आहे। हिते शादी ऐं शादीअ जो बहस बि हलियो, सो चवंदा साईं हे शादी त न आहे, हेॾो वॾो जशन आहे, हेॾो वॾो प्रोग्राम आहे। सो हीअ सॼे प्रोग्राम ते जेकॾहिं असां महांगे में महांगो बि ॿधूं त 2 लख रुपया बि ख़र्चो न आहे, खाधो ऐं इंतिज़ाम। ऐं जीअं हीअ वीचारा हिन महफ़िल में मान वारा साईं बि हुजनि, सभु हुजनि, हिकिड़ी गॾियल ख़ुशी थी वञे, हिकिड़ो मुलाक़ात मेलाप जो सबबु बणिजी वञे ऐं हिननि खे इज़त ऐं मान मिली वञे। ईअं न सम्झनि त को असांखे ईअं ई 2 माण्हू गॾे निकाह पढ़ाए 2 टे सामान ॾेई रवानो कयो आहे, बल्कि हुननि जी इज़त थिए, हुननि जो मान थिए। ऐं असांजे अंदरि हीअ जेको प्रोग्राम थींदा आहिनि समाजी लेवल ते, उनजो हिकिड़ो इहो मक़सदु हूंदो आहे त माण्हूअ खे अञा बि तरग़ीब मिले। ॻाल्हि त शादीअ जी खणी निकिता आहियूं, पर थी सघे थो 4 के ॿिया नेकी जा कम साम्हूं अची वञनि। सो बहरहाल माण्हूअ जी नियत खे ॾिसंदो आहे मालिक। असांजी नियत हीअ महफ़िल मचाइण, नेकी जे कम खे वधाइणु आहे। मां तव्हां समूरनि जो शुक्रगुज़ार आहियां। इंतिहाई असांजे नूरियाबाद जा DSP साहिबु साईं सिराज अहमद सेतो साहिबु आया आहिनि, उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। ॿी संगत जेका बि सॼी असां कमज़ोर आहियूं, न एतिरो इल्मु आहे, न एतिरो अमल आहे, न एतिरी सम्झ आहे, न एतिरियूं सलाहियतूं आहिनि। बसि तव्हांजा भाइर आहियूं। का बि कमी थी हुजे असां खां तव्हांजे अदब एतिराम में ख़िदमत में, अलाह कारण माफ़ु कजो। ऐं उमेदु था कयूं त इनशाला जेके बि कमियूं असां खां थियनि थियूं उनजी राय जॾहिं तव्हां ॾींदव असांखे, त असां पंहिंजे अॻिते जे प्रोग्रामनि में हुन में सुधारो आणींदासीं। मुमकिन आहे अॻे प्रोग्राम खां हींअर वधीक कुझु बहितर प्रोग्राम थियो हुजे, अञा बि अॻिते अलाह कंदो बहितर थींदो इनशाला।